तमनी ॾिसंदड़नि खे आउं ॿीहर भली कार चवां थी अवां पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में अॼु जो जेको टॉपिक आहे जिन ते पाण डिस्कस करियूं पिया अव्हां जे लाइ ई असां ॻाल्हि ॿोल अॼु जे प्रोग्राम में शुरूआत खां करियूं पिया अखियुनि जो इन्फेक्शन, अखियुनि जो प्रॉब्लम, अखियुनि जो ॻाढ़ो थी वञणु, अखियुनि जो सूरु, अखियुनि में इरिटेशन ऐं अखियुनि में तमामु घणी ख़ारिश या पाण जंहिंखे रफनेस चऊं उहा तव्हांखे महसूसु थी रही हूंदी अवां जेकॾहिं हिन इन्फेक्शन में मुब्तला आहियो त सिंपली हिकिड़ी सिंपल ऐं ॾाढी सादी ॻाल्हि आहे त अखियूं समटाइम्स ईअं थींदो आहे कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त अखियूं उथी पवंदियूं आहिनि सिंधीअ में चयो वेंदो आहे त अखियूं उथी पवंदियूं आहिनि त साॻियो ई मसइलो पाण सभु उनखे मुंहुं ॾींदा आहियूं सुबुह जो जॾहिं उथूं था त अखियूं पाण में चिंबड़ियल हूंदियूं आहिनि पलकूं चिंबड़ियल हूंदियूं आहिनि ऐं उन्हनि खे पाणीअ सां धोइणो पवंदो आहे ऐं पोइ पाण कोशिशि कंदा आहियूं त मिटीअ में बि न वेहूं ऐं उहो कमकार न करियूं जंहिंसां असांजी अखियुनि ते असरु पवे या दूंहें जे साम्हूं न वञूं जो असांजूं अखियूं वधीक ॻाढ़ियूं थियनि या अखियुनि में ख़ारिश थिए त ही उहो ई इन्फेक्शन अव्हां सम्झो पर हिन इन्फेक्शन जे लाइ कंहिं ख़ासि दवा जी ज़रूरत कोन आहे केयर जी ज़रूरत आहे ड्रॉप्स जी ज़रूरत आहे ऐं अखियुनि खे वॉश करण जी ज़रूरत आहे हथनि खे बार बार धोइण जी ज़रूरत आहे ऐं जेके बि हिन अखियुनि जे प्रॉब्लम में मुब्तला थियनि पिया त मैक्सिमम 3 खां 4 ॾींहं या थी सघे थो 5 ॾींहं 6 ॾींहं तव्हांखे इहो प्रॉब्लम फेस करणो पवंदो हुजे ऐं उनखां पोइ वरी ही जेको मसइलो आहे आराम आराम सां ख़तमु थिए थो सो वधीक जीअं त असां वटि कॉलर शामिलु थिया सो अव्हां जे लाइ ॿीहर असां हिन प्रोग्राम में हिन ॻाल्हि खे रिपीट कंदासीं सर अव्हां खे आउं रिक्वेस्ट कंदसि त तव्हां सवलनि ऐं सादनि लफ़्ज़नि में असांजे व्यूअर्स ताईं नॉलेज फ़राहम करियो जेको असांजे घारे खां दोस्त ॿुधायो त सॼी फैमिली जेका आहे असां उन्हनि खे इहो अखियुनि जो त ही मूं अॻे ई ॿुधायो त हीअ कम्यूनिकेबल डिज़ीज़ या विछड़ंदड़ बीमारी आहे इन घर में बि कंहिं ॿिए हंधां ज़रूरु पहुती हूंदी ऐं हाणे उहे सॼी फैमिली वारा इन में जे आहिनि त वरी उहे हिकिड़ो त एहतियात कनि त इहा ॿिए खे हिननि खां ॿिए खे बीमारी जेका आहे सा उहा न लॻे या इहा अखियुनि जी जेका कंजक्टिवाइटिस आहे उहो न फैलिजे वायरल डिज़ीज़ आहे वायरस खे सम्झणो पवंदो त इहो हिकिड़ो जरासीम आहे जेको मुख़्तलिफ़ तरीक़नि सां अखियुनि ताईं पहुचे थो ख़ासि तौर ते हथनि या कपिड़नि या जंहिंखे असां फोमाइट्स अंग्रेज़ी में चऊं था इस्तेमाल जे शयुनि मंझां उन मंझां बर्तन बि थी सघनि था उन में तव्हांजा कमकार जूं शयूं थी सघनि थियूं कपिड़ा थी सघनि था टॉल थी सघनि था ऐं जीअं असां वटि ॿाराड़ी में चुनी पोती या कपिड़े सां अखियुनि खे साफ़ु कयो थो वञे त बुनियादी तरह सां पाणी जेको आहे उहो हिकिड़ो वॾो हीलिंग जो सम्झो त उन में कुदरत प्रॉपर्टी रखी आहे उन सां हिकिड़ो इरिगेशन जो माहौल थिए थो या नेकाल जो माहौल थिए थो न रुगो जरासीम अखियुनि खां निकिरे थो पाणी जे ज़रिए पर उन जो तइदाद बि घटि थिए थो ऐं तव्हांजो इम्यूनिटी जो जेको सिस्टम आहे उहो उन खे बहितर करे थो असां वटि अॼुकल्ह जेके आहिनि एंटीबायोटिक जा त इहे ड्रॉप्स असां वटि मौजूदु आहिनि जेके बैक्टीरिया ते असरु करे सघनि था वायरस ते तमामु घटि असरु करे सघनि था तंहिंजे करे हिकु दफ़ा वरी बि चवंदासीं त हैंड हाइजीन यानी पाणी खे बार बार धोइण जी बिल्कुलु ऐं प्लस जेके कपिड़ा गंदी आहे जेको बि इस्तेमाल जूं शयूं आहिनि उन्हनि में किथे बि का मेराण का गदलाण नज़र अचे का मिटी नज़र अचे का गप छिक नज़र अचे या अहिड़ो को आसे पासे में अॼुकल्ह हवा जे करे इलाही सारियूं जेके आहिनि से मिटी जा ज़रड़ा बि उॾामी पइजी था उन में मिटी सां गॾु तव्हांजा वायरस बैक्टीरिया इहे बि अची था वञनि त कोशिशि करे शाम जो थोरी छटकार कजे ऐं जेकॾहिं ॿोहारी घर जी कढिजे असां वटि घणो करे ॿाराड़ी में ओटा ऐं अङण आहिनि परे परे जा त उन्हनि जी सफ़ाई जो बि जेको आहे सो थोरो ख़्यालु रखिजे नंढड़नि ॿारनि जे लाइ मूं जीअं चयो त उन्हनि जा कपिड़ा सुबुह शाम बदिलाइजनि हुननि खे हथ चङी तरह ते साबुण सां धोआरिजे ऐं गॾोगॾु जेकॾहिं उन्हनि जे अखियुनि में को सूरु आहे त इहे जेके बुढ़ा आहिनि इहे डॉक्टर जे मशवरे खां सवाइ ईअं स्टोर तां वठी या इस्तेमालु करणु ठीकु कोन्हे पर पाणी जेको साफ़ु उहो बि चवंदासीं पाणी बि साफ़ु ऐं थधो हुजे ऐं हर कलाक ते आउं चवंदुसि इन्हनि घारे वारनि खे त हू पंहिंजे अखियुनि खे छंडा हणनि ऐं हर कलाक ते जेको आहे सो हथु धोइनि
ऐं जेको पंहिंजे घर जा कपिड़ा गंदी, छाकाणि मज़ूर क़िस्म जा माण्हू आहिनि त उहे एतिरियूं सारियूं सफ़ाइयूं करे कोन सघंदा, पर जेतिरियूं करे सघंदा आहिनि। हीअ सेल्फ लिमिटिंग डिज़ीज़ आहे। हफ़्ते खनि जे अंदरि अंदरि जीअं तव्हां ॿुधायो तुंहिंजो ज़ोर टुटी वेंदो हलियो, ऐं इनशा इहे शयूं जेके आहिनि से बहितरीन वेंदियूं। ऐं इहा कराची खां निकिती आहे, घारे पहुती आहे, हैदराबाद पहुती आहे, असांजे थर में बि कॾहिं वञी थी निकिरे। सो इट इज़ अ एयरबॉर्न फोमाइट। अच्छा, इन जो पोयां रीज़न इहो आहे त असांजी ट्रेवलिंग ॾाढी ईज़ी थी वई आहे, आसान थी वई आहे, जॾहिं त उन में मसइला बि मौजूदु आहिनि, पर छाकाणि त मुख़्तलिफ़ ॻोठनि मां माण्हू निकिरनि था ऐं मेट्रोपॉलिटन सिटी यानी त कराचीअ में जॉब वग़ैरह जे सिलसिले में वञनि था, हफ़्ते ते वापसी हूंदी आहे। ईअं ई हैदराबाद मां बि रवानगी यानी अचण वञण जो सिलसिलो रुकिजे कोन थो, अचु वञु हलंदी रहे थी। ऐं भले पेट्रोल हाई पीक ते पहुची वञे, पर पोइ बि पाण जॾहिं रोड ते निकिरंदा आहियूं त सभई गाॾियूं पाण ॾिसंदा आहियूं रोड ते, यानी त ट्रेवलिंग असां वटि रुके कोन थी। उनजा घणा सारा जॾहिं त मसइला बि आहिनि, पर पोइ बि उन ई तरीक़े सां असां रोडनि ते रस्तनि ते रश ॾिसंदा आहियूं, माण्हू ॾिसंदा आहियूं, गाॾियूं ॾिसंदा आहियूं, ट्रेवलिंग हूअं ई मज़े मज़े सां रहे थी। ॿी ॻाल्हि त ड्रॉप्स, जॾहिं ड्रॉप्स जी पाण ॻाल्हि करियूं था त जॾहिं अखियूं उथंदियूं आहिनि त आम तौर ते पाण गुलाब जो पाणी अखियुनि में विझंदा आहियूं, पर मूं जीअं त स्टार्टिंग में बि ॻाल्हि कई त कंहिं एक्सपर्ट जो इंटरव्यू मूं ॿुधियो त उन्हनि कम्युनिकेट जॾहिं कयो पिए, नॉलेज जॾहिं फ़राहम कई पिए, त उन्हनि जो चवणु हुयो त तव्हां कंहिं डॉक्टर सां रुजू कयो ऐं डॉक्टर अव्हांखे ड्रॉप्स जॾहिं चवंदा त तव्हांखे उहे इस्तेमालु करणा आहिनि। यानी बज़ाते ख़ुदि तव्हां कंहिं बि स्टोर ते वञी, कंहिं बि दुकान ते वञी गुलाब जो पाणी वठी उहो अखियुनि में कोन था विझी सघो। इन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां डॉक्टर सां हिकु दफ़ो ॻाल्हाए वठो। डॉक्टर अव्हांजे आसपास या ज़रूरु का क्लिनिक हूंदी, को डॉक्टर हूंदो त तव्हां उन खां पुछी सघो था। ऐं ॿी ॻाल्हि जेका असां हिन प्रोग्राम में एड कई आहे, चाहींदसि त हुनखे ॿीहर अव्हां सां वंड करियां त हिन इन्फेक्शन जे लाइ घणियुनि दवाउनि जी या इंजेक्ट कराइण जी ज़रूरत कोन आहे, त इहो अव्हां ख़्यालु पंहिंजो पाण रखंदव, पंहिंजी फैमिलीअ जो इहो ख़्यालु तव्हां पाण रखंदव। उनखां अलावा प्रोग्राम जी तरफ़ हाणे थोरो असां अॻियां वधंदासीं। डॉक्टर हुसैन बख्श कोलाची साहिबु असांजे प्रोग्राम में मौजूदु आहिनि ऐं जीअं त पाण इसरा यूनिवर्सिटी सां वाबस्तगी रखनि था, इसरा यूनिवर्सिटी में पंहिंजूं ख़िदमतूं सर अंजाम ॾींदा आहिनि। मूं स्टार्टिंग में बि चयो त ॾाढो कंपोज़्ड ॻाल्हाईंदा आहिनि ऐं सुठी नॉलेज फ़राहम कंदा आहिनि। ऐं थोरो मौसमी बीमारियूं जेके वायरल ॿियूं बीमारियूं थियनि थियूं, उन हवाले सां अव्हां सां डिस्कस करणु चाहींदसि। जी बिल्कुलु। हिकिड़ो त असां अखियुनि जी बीमारियुनि जी त ॻाल्हि करे चुका आहियूं, गले जी ऐं इन्फ्लुएंज़ा जी ॻाल्हि करे चुका आहियूं। उन खां सवाइ बि हिते जेके आहिनि से कुझु ॿिया वायरस आहिनि, जंहिंमें हिकिड़ो डेंगी वायरस आहे ऐं हिकिड़ो कांगो वायरस आहे। कांगो वायरस चिचड़नि जे करे जानवरनि में वेंदो आहे, जानवरनि खां पोइ वरी माण्हू खे चक थो पाए ऐं उहो पोइ जेके असां हेमरेजिक फीवर कंदा आहियूं, बुख़ार सां गॾु जिस्म में जेको रत जो जेको सर्कुलेशन आहे उहो अफेक्टेड थिए थो ऐं उहा हिकिड़ी तमामु ॾुखी बीमारी जेका आहे सा उहा थिए थी। उन जी मौसम बि, ऐं इहो बलोचिस्तान वारे पासे, कराची वारे पासे ज़्यादा आहे त जेके जानवरनि ऐं ज़रात जे पेशे सां माण्हू आहिनि, अगरि उहे चिचड़ पंहिंजे घरनि में किथे ॾिसनि त उनखे जेके बि उन जी सफ़ाई जा तरीक़ा आहिनि या चिचड़ मार दवाऊं बि अचनि थियूं, उन्हनि जो हिकिड़ो ख़्यालु। ॿियो आहे डेंगी फीवर, अॼुकल्ह तमामु घणो उहो बि मच्छरनि जे ज़रिए थिए थो। हाणे इहे मच्छर जेके आहिनि उहे माहौल में पाणी जिते हूंदो ऐं पाणी जिते गॾु थियलु हूंदो उते उन्हनि जा आना थींदा, उन खां पोइ हू बचा थियनि था ऐं पोइ उॾामी छक पाइनि था। त डेंगी जे बचाव जे लाइ मच्छरदानी ॿधणु सही इंतिहाई ज़रूरी आहे। हाणे त नेट बैग्स एॾा ईज़ी आहिनि, तव्हां नेट बैग यूज़ कयो, हूअं त मच्छरदानी खे प्रॉपर तरीक़े सां टाए करणो पवंदो आहे, ॿधणो पवंदो आहे, त इहो बि हिकिड़ो सिंपल सॉल्यूशन आहे। हा, पर मच्छरदानी तव्हांखे रोज़ रोज़ कोन वठणी पवंदी ऐं तव्हांखे इलाही सारियुनि बीमारियुनि खां जेका आहे सभु बचाए सघंदी। ऐं आउं त इहो चवंदुसि त मच्छरदानी तव्हां ॿी शइ वठो न वठो, पर तव्हां मच्छरदानी जे इस्तेमालु ऐं उन जी ख़रीदारी ऐं उन जी संभाल जे लाइ, सफ़ाई सुथराई जे लाइ उहो जेको आहे असां वटि इंतिज़ामु हुअणु खपे। उन खां पोइ असां वटि जेका ॿी बीमारी आहे
उहा आहे हेपेटाइटिस जी एक्यूट, जेका पाणी जे ज़रिए जरासीम असांजे जिगर ताईं पहुचंदो। तंहिंजे करे जेको पाणी जा सोर्सिस आहिनि, नलका आहिनि, टांकियूं आहिनि, उन्हनि जी सफ़ाई जेकॾहिं असां न कंदासीं त पोइ इहो जरासीम जेको दरअसल माण्हुनि जे पेट मंझां या जंहिंखे असां ओरोफिकल हिकिड़ी डिज़ीज़ चवंदा आहियूं, उन जे ज़रिए इहो पाणी ताईं पहुचंदो। पाणी खां पोइ तव्हां जॾहिं हिनखे पींदो त इहो एक्यूट यानी कि हेपेटाइटिस ए ऐं ई चवंदा आहिनि। त इहे 3-4 बीमारियूं। उन खां सवाइ कुझु बीमारियूं आहिनि जंहिं मंझि सियारे में हॾनि ऐं संदनि जे जोड़ जा सूर वधे थो, जंहिंखे असां जॉइंट पेन था चऊं। उन जो सबबु इहो आहे त सर्दी में सर्कुलेशन जेका जॉइंट्स जी आहे या तव्हां फिंगर्स जी आहे उहा घटिजे थी। त उन जे लाइ ज़रूरी आहे त तव्हां पंहिंजा वार्म कपिड़ा पायो, सुबुह जे टाइम थोरो चहलकदमी कयो। मूं कल्ह बि हिकिड़े आयुर्वेदिक जे वॾो लेक्चर ॿुधो पिए त असां वटि डोड़णु न घुरिजे, छाकाणि त असां गरम मौसम वारा माण्हू आहियूं। तंहिंजे करे असांखे हलणु ऐं पंधु करणु, चहलकदमी जो अखर ज़्यादा इस्तेमालु करिणो आहे। नंढा ॿार डोड़नि पिया त भले पिया डोड़नि। तंहिंजे करे इहो असांखे, जंहिंखे असां सुबुह जे टाइम चहलकदमी चऊं था या शाम जे टाइम, घटि मां घटि असांखे 20 मिंट जेको आहे सो, ऐं जेके ख़वातीन आहिनि उहे पंहिंजे घर में ई हली फिरी सघनि थियूं या छित ते वञी सघनि थियूं। स्कूलनि जा ॿार रांदि जा ग्राउंड जेके आहिनि उहे साफ़ सुथरा हुजनि। उन खां सवाइ हिकिड़ी डिप्रेशन बि थिए थी, जंहिंखे मूड डिसऑर्डर चइजे थो या विंटर डिप्रेशन चइजे थो। बिल्कुलु सही चओ पिया। मां हिकिड़ो नॉवल पढ़ा हुई, ॾाढो सुठो नॉवल हुयो, कंप्लीट करे चुकसि, मलीर खां मालम ताईं। ऐं मालम जेको आहे स्वीडन जो ॾखण तरफ़ हिकिड़ो शहर आहे। अल्ताफ शेख हुन नॉवल खे लिखियो आहे। ऐं हुन में हूअं त पाण माना असां हिते एशियन माण्हू मोस्टली पाण सिंध जा माण्हू सियारे जे मौसम खे ॾाढो पसंदि कंदा आहियूं, बट स्वीडन में डिप्रेशन तमामु घणो वधंदो आहे जॾहिं सख़्तु सीउ हूंदो आहे। हालांकि उते सीउ घणो हले थो, ऐं कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते तमामु घणी गर्मी बि थिए थी, ऐं उते ॾींहं बि तमामु घणा वॾा थींदा आहिनि, ऐं उते रोज़नि में बि तमामु घणो मसइलो थींदो आहे। डिप्रेशन जा 2 सबब तव्हांखे ॿुधाईंदो हलां त उन में माण्हू, हिकिड़ो त वज़न वधंदो आहे ऐं बुख घणी लॻंदी आहे। हिते घणो करे चवंदा आहिनि सियारे में असांखे बुख घणी थी लॻे। त इहो जेको बि माण्हू ईअं चवे उन जो मतिलबु आहे ही इज़ मूविंग टूवर्ड्स द विंटर डिप्रेशन, या जेके सीज़नल अफेक्टिव डिसऑर्डर बि चइजे थो। त इहो ॿारनि में बि थी सघे थो, वॾनि में बि थी सघे थो। उन जे लाइ तव्हां जेको बैलेंस डाइट आहे, आराम आहे ऐं चहलकदमी आहे, ऐं कुझु जेके आहिनि से पंहिंजी लाइफ में तव्हां के अहिड़ा चङा कम, कंहिंखे जी मदद करे छॾी, कंहिंसां दोस्त सां को सुठो बहस करे छॾियो, त इन सां बि तव्हांजी जेको ज़हन जी हिकिड़ी जेका आहे, इहो कुझु अहिड़ा हार्मोन आहिनि जेके विंटर में वधंदा आहिनि दिमाग़ में, तंहिंजे करे इहा विंटर डिप्रेशन थींदी आहे। ऐं थोरो दिलि जूं बीमारियूं, हाइपर टेंशन बि वधंदो आहे। सियारे में हाइपर टेंशन थोरो राइज़ थींदो आहे, छाकाणि त सर्दी जे करे जेका सर्कुलेशन आहे उहा थोरी अफेक्टेड थिए थी, या तव्हांजूं रॻूं जेके आहिनि उहे उहे नथियूं कमु कनि जीअं गर्मी में कनि थियूं। ऐं ॿियो आहे हाइपोथर्मिया। हाइपोथर्मिया जो मतिलबु आहे सर्दी लॻणु, छाकाणि त तव्हांजे जिस्म में जेतिरी गर्मी पैदा थी थिए उन खां वधीक थधि जे करे उहा ॿाहिरि निकिरी थी वञे हली। त तव्हांखे जीअं मूं हींअर कोट पातो आहे या को स्वेटर आहे, अॻे त इलाही सारियूं ख़वातीन पंहिंजे घर में वेही उन जो ऐं इन्हनि जो स्वेटर ठाहींदियूं हुयूं। त आउं सम्झां थो त हींअर साण ई उन्हनि खे घुरिजे त जेतिरा जंहिंजा नंढा ॿार हुजनि या उन जे घर जा भाती हुजनि, सो यू हैव टू कीप गरम कपिड़ा जेके आहिनि, ताकी तव्हां हाइपोथर्मिया खां बची सघो। ऐं इन्फ्लुएंज़ा खां बचण जे लाइ जिते हैंड वॉशिंग ऐं इन जी ज़रूरत आहे उते मास्क पाण सां गॾु रखो। ऐं जेकॾहिं तव्हांखे खंघि आहे ऐं ब्रोंकाइटिस आहे या ॿी का अहिड़ी छाती जी तकलीफ़ आहे, हाणे नमूनिया ते बि अचूं था, जेका ॿारनि जे लाइ बिल्कुलु ईंदासीं नमूनिया ते, पर मां इन ॻाल्हि खे थोरो क्लियर करणु चाहियां पई। घणा सारा माण्हू असां वटि उहे हूंदा आहिनि जेके
सियारे जी मुंद में छातीअ जी बीमारी खे घणो फेस कंदा आहिनि, उन में एलर्जिक बि घणा माण्हू हूंदा आहिनि ऐं समटाइम्स इन खे आउं ख़ुदि बि तमामु घणो फेस कंदी आहियां, या मुंहिंजी नंढड़ी सिस्टर आहे त उन सां बि इहो प्रॉब्लम रहंदो आहे। इन जो छा कारण आहे त जी घणो जी इन खे फेस जी करणो पवे थो? ॿ सबब आहिनि, पर इन अॻु में थोरो नमूनिया, छाकाणि बैक्टीरियल असां वटि तमामु घणी आहे। ओके, दैट्स फाइन, ठीकु आहे। उन जे लाइ बुखार ऐं नंढड़नि ॿारनि खे ऐं पीरसनि खे इहा तमामु घणी थिए थी, बिल्कुलु त बिल्कुलु। उन में हू सुस्ती न कनि ऐं उन जो इलाजु वायरल खां वधीक जेको आहे सो मौजूदु आहे। तंहिंजे करे इहा हिकिड़ी नमूनिया खे हू निगलेक्ट न कनि। ऐं गॾोगॾु डायरिया बि असां वटि सियारे में हिकिड़ो ख़ासि वायरल डायरिया थिए थो। उन मंझि बि पाणी जो साफ़ु रखणु सही। ऐं सफ़ाई बर्तननि जी रखणु ऐं ORS पाण वटि रखणु जेकॾहिं इतफ़ाक़ थिए त इहे ज़रूरी आहिनि। हाणे अचूं था तव्हांजी ॻाल्हि ते, त हिकिड़ो पोलन थींदो आहे जेको वणनि में गुल फुल जेके आहिनि इन्हनि में हिकिड़ी पोलिनेशन थींदी आहे, यानी इन्हनि जी हिकिड़ी नसल वधाइण जो हिकिड़ो तरीक़ो आहे जी। जेको हवा हिकिड़े हंधा उहे पोलन या नंढड़ा जेके गुल या उन्हनि जा ॿिज या ज़रड़ा खणी वरी ॿियनि ताईं पहुचंदो आहे ऐं इन में माखियूं ऐं ॿिया इलाही सारा जेके जीत आहिनि उहे घणो हिसो वठंदा आहिनि। हीअ फसल इहे असांजे ज़मीननि में जा एतिरा नथा थियनि जेतिरा पोलिनेशन जे करे थियनि था। हीअ गुलाब जा गुल एतिरा इन जे करे कोन था थियनि त माली इन खे पाणी थो ॾिए या असीं भाण था ॾियूं या फुआरा था हणूं। सो पोलियन्स जेके आहिनि उहे तव्हांजे नक खे फिफड़नि खे एलर्जिक रिएक्शन करे सघनि था। तंहिंजे करे उन्हनि जो तव्हां ॾिसंदो त थोरो नक बि ॻाढ़ो थींदो, साइनोसाइटिस बि थींदी, यानी नक खे कंजेशन जी महसूसु हा, थींदी जी हा। ऐं छाती मंझि बि तव्हांखे हिकिड़ो सहके जी बीमारी जंहिंखे असां अस्थमा चई सघूं था, उहा जेका आहे सा ऐं इहा डिफरेंट आहे नमूनिया खां। इट इज़ नॉट अ वायरल डिज़ीज़, नॉट अ बैक्टीरियल डिज़ीज़, बट एलर्जिक डिज़ीज़। उन जे लाइ सम्झणो पवंदो त कहिड़े हंधा असांखे इहो पोलन खां या कंहिंखां असांखे एलर्जी थिए थी। ॿियो डस्ट एलर्जी असां वटि आहे, बिल्कुलु बिल्कुलु। जेका मिटी आहे उहा तव्हांजे जूतनि सां, हथनि सां, डस्ट और तव्हां इहो स्मोक एलर्जी, ट्रांसपोर्ट जी जी जेका हा। ॻाल्हि कई उन जी जे हा। धुएं साण ऐं ख़ुदि कोल्ड एयर जेका आहे इहो एलर्जिक आहे। तंहिंजे करे कंहिं माण्हुनि खे जंहिंखे इहा सहके जी बीमारी या साह तकिड़ो खणण जी बीमारी थिए, उन में एतिरो खंघि न पर साह जी तकलीफ़ घणी हुजे, त उन्हनि खे इहो सम्झणु खपे त हीउ जेको आहे सो हिकिड़ो एलर्जिक ऐं दिस इज़ इन जे लाइ बि केयर तमामु घणी ज़रूरी आहे। ऐं ड्राई फ्रूट बि सही तरीक़े सां वठी कोन सघिबो आहे, सणिबियूं शयूं। पाण हिन ते वधीक ॻाल्हाईंदासीं, कंटिन्यू कंदासीं। वक़्तु थी वियो आहे नंढी साहीअ जो, सो वरी जल्दी सां हाज़िर थियूं तव्हां पंहिंजे प्रोग्राम सुबुह में। सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भली कार चवंदसि समाज पंहिंजे प्रोग्राम सुबुह मेहराण में। ऐं ॻाल्हि ॿोल सुठी हले पई, प्रोग्राम सुठे तरीक़े सां हले पियो ऐं कोशिशि हूंदी आहे त प्रोग्राम खे ख़ूबसूरत बणाए, प्रोग्राम खे यूज़फुल बणाए ताईं असां पहुचाए सघूं। त उहे ॻाल्हियूं इम्पॉर्टेंट हूंदियूं आहिनि, ज़रूरी हूंदियूं आहिनि, अहम हूंदियूं आहिनि, जेके पाण अमली ज़िंदगी में बि इख़्तियार करे सघूं। त हीअ जेके बि वायरल इंफेक्शन्स आहिनि या जीअं मौसम तब्दील थिए थी त उन जूं कुझु बीमारियूं आहिनि जिन खे पाण सभिनीनि खे फेस करिणो पवंदो आहे। 4 मुंदूं थियनि थियूं पाकिस्तान में, ऐं पाण जंहिं सूबे में रहूं था, सिंध सूबे में घणे तादाद में पाण गर्मियुनि खे फेस कंदा आहियूं। ऐं उन खां पोइ सियारो जॾहिं त पाण सभिनीनि खे तमामु घणो सुठो लॻंदो आहे। कुझु रेयर माण्हू हूंदा आहिनि जिन खे गर्मियूं पसंदि हूंदियूं आहिनि, पर सियारे जी जेका मुंद आहे उहा वणंदड़ ज़रूरु हूंदी आहे, लिमिटेड हूंदी आहे, घटि हूंदा आहिनि ॾींहं, पर उन में पाण वरी मुख़्तलिफ़ बीमारियुनि खे बि फेस कंदा आहियूं। त उन जे लाइ एहतियात, मूं जीअं त चयो, इलाज खां बहितर आहे त एहतियात तमामु घणो ज़रूरी आहे। स्लोली मौसम चेंज थिए पई, जीअं ई मींहं पवंदा त हीअ अखियुनि जो जेको इन्फेक्शन आहे इहो बि ख़तमु थींदो ऐं पोइ वरी सर्दियुनि जे तरफ़ पाण मूव थियणु शुरू कंदासीं। ऐं सर्दियूं, सियारो तमामु घणो सुठो बि हूंदो आहे, चैलेंजिंग बि हूंदो आहे। सो जी सर, अव्हां सां हिन बाबति डिस्कस थिए पियो, प्लीज़ तव्हां कंटिन्यू कयो। जी, हिकिड़ो त जेके इहे बीमारियूं तव्हांखे ॿुधायूंसीं पिए त
जेके मौसम सां आहिनि, पर हिकिड़ी जी तमामु घटि बीमारी जो ज़िक्र थिए थो कननि में सूरु थियणु या कननि जो इन्फेक्शन थियणु, ऐं इहो ख़ासि तौर ते ॿारनि में थिए थो, छाकाणि जेका कोल्ड एयर आहे उहा जेको आउटर असांजो कनु आहे उन जे सुराख में जॾहिं लॻे थी त उते बि हू हिकिड़ो डैमेज करे थी ऐं हिकिड़े क़िस्म जो इन्फेक्शन थियण जा उते चांसिस वधीक आहिनि। तंहिंजे करे जेकॾहिं ॿारनि खे को बुख़ारु आहे, ॿी का ॻाल्हि आहे, त हर डॉक्टर खे घुरिजे थो कननि जी ऐं साइनोसाइटिस जेको मूं चयो त नक जेकॾहिं घणो ॻाढ़ो ॾिसण में अचे त उहो बि असांजे औज़ार आहिनि, उन्हनि सां ज़रूरु ॾिसी सघनि था। ऐं उब वठणु इन जो बहितरीनु इलाजु आहे, इन सां नमूनिया बि कंट्रोल थींदी, इन सां इन्फ्लुएंज़ा बि कंट्रोल थींदी, इन ते को ख़र्चु कोन्हे। त जेकॾहिं तव्हां पाणी जी उब वठंदव त उन सां तव्हां तक़रीबन छाती जूं बीमारियूं जेके आहिनि उन्हनि खे आसानी सां सिंपली कीअं सम्झाईंदो त उब वठण जो छा तरीक़ेकार आहे, छो त बाम ऐं कुझु मिक्स बि कयूं वेंदियूं आहिनि, आई डोंट नो हुनजो छा फ़ाइदो या नुक़सान असां चवंदा आहियूं सिर्फ़ु पाणी गरम हुजे ऐं उन में जेका बाफ़ निकिरे थी उहा बर्दाश्त जी हद ताईं हुजे। ईअं न आहे जो तव्हां पंहिंजो जेको चेहरे या स्किन खे नुक़सानु ॾियो ऐं को साफ़ कपिड़ो बि मथां ओढे सघो था, पर जेकॾहिं न आहे त तव्हां जीअं साह नॉर्मल वेझो करे खणिबो आहे उहो तव्हां उन ते खणो। ऐं इहो असां वटि आम तरह डॉक्टर बि चवंदा आहिनि। ऐं इन्हनि खे छॾे करे असांखे क्लाइमेट चेंज जी जेका आहे साइंस उहा सम्झणी पवंदी। ऐं क्लाइमेट जॾहिं चवां थो उहो आहे लॉन्ग टर्म मौसमनि में तब्दीलियूं। लॉन्ग टर्म जो मतिलबु आहे जीअं असां वटि ॿोॾूं अचनि थियूं, असां वटि शदीद गर्मी थिए थी, असां वटि इहे तूफ़ान अचनि था, ऐं तव्हां इहे ॾिसंदो त दरियाहनि में जेको हिकदमि पाणी ऐं बंदनि में ऐं उन्हनि में थी थो वञे हलियो, इहे सभु ऐं किथे किथे असांजे फसलनि खे मौसमियात जे करे जेको आहे उहे नुक़सानु पहुचनि था। त असांखे उहे खाद खुराक में जेके शयूं आहिनि उन्हनि ते बि ध्यानु ॾियणो पवंदो ऐं मौसम जी साइंस खे नौजवाननि खे सम्झणो पवंदो। ऐं फुहारे वारियूं भाॼियूं असांखे न इस्तेमालु करणु खपनि, पंहिंजो पाण पोखणु खपनि। ऐं अॻे चवंदो आहियां कुदरत 5 डॉक्टर जेके आहिनि से लिकल तव्हांजे जिस्म में रखी छॾिया आहिनि, जंहिंखे असां इम्यूनोग्लोबुलिन चवंदा आहियूं। उहे तव्हांजे साफ़ सुथरे रहणु, साफ़ सुथरे खाइणु, ऐं आउं चवंदो आहियां 5 रंगनि जूं भाॼियूं, 5 रंगनि जो फ्रूट जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कंदव त तव्हां इलाही सारनि डिज़ीज़िस खां इवन तव्हांजी वायरल कंजक्टिवाइटिस चाहे अखियूं हुजनि, जिस्म हुजे, ऐं तव्हां हिकिड़ा ताज़ा तवाना ऐं हिकिड़ा मुआशिरे में हिकिड़ा बहितरीनु क़िस्म जा हिकिड़ा सिहतमंद फ़र्द हूंदो। ऐं जंहिं फील्ड में इनशाला तव्हां वेंदो त तव्हां उते पंहिंजो न रुगो पंहिंजो नालो पैदा कंदो, पंहिंजी तरक़ी कंदो, पर मिली जुली असां हिन सॼे पंहिंजे मुल्क खे माण्हुनि खे हिकिड़ो अहिड़ो सुबुह ॾेखारींदासीं जेको वाक़ई सुबुह महिराण हूंदो, सिहतमंद हूंदो, ख़ुशहाल हूंदो ऐं मुस्कुराईंदड़ हूंदो। ज़बरदस्त, बिल्कुलु ॾाढी ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे। ऐं उन खां अलावा मां चाहींदसि त हाणे थोरो असां ॻोठनि बाबति ॻाल्हि ॿोल कयूं, तालीम बाबति ॻाल्हि ॿोल कयूं। ऐं अव्हां जो जीअं त जेको ॻोठु आहे उहो बि टंडोकोलाची जी टंडोकोलाची, थैंक यू फॉर मैंशनिंग, तव्हां मैंशन कयो टंडोकोलाची हिकिड़ो मॉडल विलेज आहे। सो कीअं ॿिया बि ॻोठ मॉडल विलेज थी सघनि था? ॾिसो, सिंध जा ॻोठ त असांजो ईअं सम्झो त जीअं सिंध जी दिलि हूंदी आहे, दिलि नंढड़ी हूंदी आहे, ऐं ईअं ई असांजा ॻोठ हिते जूं नंढड़ियूं नंढड़ियूं दिलूं आहिनि या हर्ट्स आहिनि। उन खां पोइ असांजा शहर आहिनि। त इन्हनि जे विच में को वॾो फ़र्क़ु कोन्हे, इहे हिक ॿिए ते डिपेंड कनि था। इलाही शयूं जेके आहिनि से शहर खां ॿाराड़ी थियूं वञनि, ॿाराड़ी खां शहर थियूं अचनि। त मॉडल विलेज जे कंसेप्ट जो मतिलबु आहे पहिरीं त उते औरतुनि जी तालीम ऐं औरतुनि जी तरक़ी खे पहिरें नंबर ते असांखे रखिणो पवंदो। मुंहिंजे ॻोठ में शायदि ई को घर हुजे जिते तव्हांखे इंटर BA ऐं MSc या इन लेवल जूं छोकिरियूं न मिलंदियूं हुजनि, हालांकि ॿाराड़ी में आहे। ऐं तंहिंजे करे औरतुनि जी तालीम चवंदा आहिनि हिकु न्याणी पढ़ी त ख़ानदान पढ़ियो, हिकु छोकिरो पढ़ियो त सम्झे हिकिड़ो माण्हू पढ़ियो। जी,
हिकिड़ो इहो, ॿियो सफ़ाई जो ऐं पाणी जो ख़्यालु रखणु। सफ़ाई जॾहिं आउं चवां थो तॾहिं उते जा वॉशरूम आहिनि, उते जा घर आहिनि, असां वटि जानवर ऐं इंसान गॾु हिकिड़े ई घर में रहिया पिया आहिनि थिया, त उहा कोशिशि करे उन्हनि जो ज़िंदगी जो पैटर्न जुदा आहे उन्हनि जो, त उहे सिहत सफ़ाई जेका आहे सा उहो उते रखिजे। ऐं गॾोगॾु वॉशरूमनि जे लाइ आउं चवंदुसि त असां वटि ॿाराड़ी में ऐं मॉडल विलेजिस जिते जिते आहिनि उते जा जेके राज़ा आहिनि, उते जा जेके इंजीनियर आहिनि, उहे थोरे ख़र्च वारियूं असांखे घर ठाहिणु सेखारीनि, वॉशरूम ठाहिणु सेखारीनि। ऐं तव्हांखे ख़बर आहे त वॉशरूम ऐं किचन इहे अगरि ॿ तव्हां जूं शयूं आहिनि त सिहत जो ईअं सम्झो त ॿ रस्ता जेके आहिनि से बहितरी न वञनि पिया। ऐं पाणी जे सिलसिले में इहो आहे त असां वटि मिनरल वाटर असांजो मसालो हल कोन करे सघंदो। असांखे असांजा पंहिंजा तलाउ जेके आहिनि उन्हनि जूं दीवारूं, उन्हनि जा दरवाज़ा, उन्हनि जी सफ़ाई ईअं करणी पवंदी जीअं असां पंहिंजे घर जी था कयूं। त असांजे जेके वाटर सोर्सिस आहिनि उन्हनि ते असांखे सफ़ाई, क्लोरीनेशन, ॿिया जेके पाणी खे साफ़ु कनि, ऐं जेॾी महिल बि पाणी घरनि ताईं पहुचे त उन जे इस्तेमाल खे बि असांखे थोरो घटाइणो आहे ताकी अजायो जेको नलका न खुलियल हुजनि। ऐं जेकॾहिं पाणी आउं चवंदो आहियां त जेकॾहिं पाणी आहे त इहो सिहत जो सभ खां वॾो ज़रियो आहे ऐं तरक़ी जो सभ खां वॾो ज़रियो आहे ऐं असांजी सिविलाइज़ेशन जो सभ खां वॾो। हैदराबाद छाजे लाइ एॾो वॾो सुठो शहर आहे? छाकाणि दरियाए सिंध जो पाणी हिते मौजूदु आहे ऐं असां केतिरो दरियाए सिंध सां मुहबत कयूं था, उन्हनि जी ज़िंदगी ते असां दारोमदार आहियूं। ॿियो आउं गुज़ारिश कंदुसि मॉडल विलेज जी त वैक्सीन हर ॿार खे लॻाराइनि। मुंहिंजे ॻोठ में का बि अहिड़ी प्रेग्नेंट माई या इलाइक़े जी कान्हे, को अहिड़ो ॿारु कोन्हे जंहिंखे EPI जूं या नंढनि ॿारनि वारियूं वैक्सीन्स न लॻल हुजनि। ऐं ॿियो इहो आहे त थोरो रहण जी ज़िंदगी जेका आहे उहा ईअं आहे त पाड़े ओड़े खे अहिड़े नमूने सां मैनेज कजे जो उते हिकिड़ो पीसफुल माहौल ऐं सिखणु सेखारण वारो ऐं तालीमी माहौल हुजे, न कि फॾनि वारो, झगड़नि वारो या छिक छिकां वारो माहौल हुजे। त आउं सम्झां थो त इन जे लाइ जेके असांजा वॾा आहिनि या जेके तालीमदान आहिनि उन्हनि खे जिते बि हू वञनि उते अमन जो ऐं भाइपी जो, भलाई जो, ॻोठ सुधार जो पैगाम पाण सां गॾु, ईअं सम्झो त इहो हिकिड़ो नुस्ख़ो आहे टूवर्ड्स बेटर फ्यूचर। बहितर ॾाढी ख़ूबसूरत ॻाल्हि कई आहे इहा बि अव्हां। ऐं चवंदा आहिनि लिटरेट पीपल आर नॉट दोज़ हू कैन नॉट रीड और राइट। उहे इलिटरेट कोन हूंदा आहिनि जेके लिखी न सघनि या पढ़ी न सघनि, पर टे शयूं इम्पॉर्टेंट हूंदियूं आहिनि, लर्न, अनलर्न ऐं रीलर्न। तव्हां पढ़ो ऐं उन्हनि शयुनि खे विसारियो जेके विसारे छॾियो, कढी छॾियो, डिलीट करे छॾियो पंहिंजी मेमोरी मां, पंहिंजी ज़िंदगी मां। जेके शयूं तव्हांखे शुरूअ खां सेखारियूं वयूं आहिनि, जेके प्रॉपर कोन आहिनि, जेके ऑथेंटिक कोन आहिनि, ऐं रीलर्न ॿीहर सिखण वारो जज़्बो इंसान में मौजूदु हुजे, त इहे ज़िंदगी जा बहितर गुण आहिनि। ऐं तव्हांखे थोरो डिस्टर्ब कयां त आउं जॾहिं वाधू वाह तां गुज़रंदो आहियां ऐं इन खे जॾहिं आउं ॾिसंदो आहियां त इहो हिकिड़े ॾींहुं ईअं सम्झो त 40 साल अॻु में हिकिड़ो साफ़ पाणी जो हिकिड़ो वहकिरो हो या हिकिड़ो सोर्स हो, पर अॼु तव्हां उतां वेंदव त उहो सॼो हिकिड़ो गंदगी में तब्दील थियल आहे। त आउं सम्झां थो त अहिड़ा वाधू वाह सिंध में ॿिए हंधि बि थी सघनि था, त असां गुज़ारिश कंदासीं त जितां खां बि साफ़ पाणी जा वहकिरा हुजनि उन्हनि खे फ्रेश वाटर बॉडीज़ खे ईअं प्रोटेक्ट। मूंखे यादि आहे त जापानी दोस्त चयो त दीज़ आर ब्लू डायमंड्स, इहे हीरा ऐं मोती तव्हांखे कमु कोन ईंदा, इहो साफ़ पाणी कमु। बिल्कुलु बिल्कुलु तव्हां सही चओ पिया। कंटामिनेटेड वाटर जेको हूंदो आहे, ख़राबु पाणी पीअण जा घणा सारा सिंध में इहे खोड़ सारा मसइला असांजे साम्हूं आया आहिनि। त ख़राबु पाणी पीअण जे करे हेतिरियूं जानूं विञाए चुका आहियूं पाण। त घरनि में मुंहिंजे ख़्याल सां आसान हूंदो आहे पाणीअ खे प्योरीफाई करणु, पाणीअ खे साफ़ु करणु। बॉइल पाणी हमेशह तव्हां ज़िक्र कंदा आहियो त पाणीअ खे थोरो बॉइल करे ऐं उन खां पोइ तव्हां हुनजो इस्तेमालु
करियो त इहो बहितरु रहंदो आहे। सो इन हवाले सां थोरो जेकॾहिं तव्हां ऐड कंदव त बहितरु रहंदो। जेकॾहिं तव्हां बॉइल नथा करे सघो, अॼुकल्ह लोड शेडिंग ऐं ॿियूं शयूं आहिनि, त तव्हां छाणियो, जेको आउं अॻे ॿुधाईंदो आहियां, त वॾी रिसर्च अची चुकी आहे त पाणी खे छाणण सां बि तव्हांजो पाणी काफ़ी साफ़ थी सघे थो, जरासीम घटि थी सघनि था। हिकिड़े तह मञा कपिड़े मञा न, साफ़ कपिड़ो जंहिंखे 4 या 8 तह जेकॾहिं करे मलमल जो कपिड़ो, जी कहिड़ो बि हुजे, पर सनो ठीकु कपिड़ो हुजे, उन जा 4 तह या 8 तह। इहे मलावी, बांग्लादेश इनखे साड़ी फिल्टर बि चवनि था। त इहो हिकिड़ो ख़ुदि फिल्टर आहे ऐं इन जे लाइ तव्हांखे ही जदीद जेके महांगा फिल्टर वठण जी ज़रूरत कोन्हे। अॻे असां वटि पाणी छाणण जो रवाजु हूंदो हो, त आउं सम्झां थो जेकॾहिं सिर्फ़ु एतिरो ई करे वठनि ऐं बॉइलिंग जी तव्हां जिते मौक़ो मिली सघे उते कनि, पर जेकॾहिं पाणी खे साफ़ सुथिरो 24 कलाक 48 कलाक हिकिड़ी जॻह ते रखंदा, तॾहिं बि इलाही सारा जेके एरोबिक बैक्टीरिया आहिनि उहे घणो करे जेको आहे सो। अच्छा, हिकिड़ी ॿी ॻाल्हि मोस्ट इंट्रस्टिंग लॻे थी मूंखे, हिकिड़ो त बॉटल्स जो पाणी ऐं ॿियो मट जो पाणी, ठिकर जे थांव जो पाणी, इन्हनि ॿिन्हिनि जो भला डिफरेंस कीअं ॿुधाईंदा, कीअं फ़ाइदेमंद आहे मट जो पाणी? ॾिसो, जेको ठिकर जो थां आहे उन में कुदरती ऑक्सीजन जा पोर्स आहिनि ऐं तव्हांखे ख़बर आहे त ऑक्सीजन जेका आहे उहा प्योरीफाइंग हिकिड़ो कंपाउंड आहे। सही, बिल्कुलु। ऐं उहो इन्हनि प्लास्टिक जे शयुनि में उहे सुराख़ कोन्हे, बोतल में उहे सुराख़ कोन्हे। तव्हां ही कप मुंहिंजे अॻियां पियो आहे, गिलास पियो आहे, इन में तंहिंजे करे ठिकर जे थान जो त को मुतबादिल आहे ई कोन्हे। ऐं उन खां सवाइ उन में कुझु जेके आहिनि मिटी जा अहिड़ा के केमिकल्स मौजूदु आहिनि, जंहिंमें कॉपर आहे ऐं ॿिया आहिनि, दे आर एंटी बैक्टीरियल, दे आर एंटी वायरल। त उहो जेको ज़मीन जूं शयूं आहिनि उहे बि तव्हांजो उन में अचनि थियूं। तंहिंजे करे तव्हां मिटी जे थान गुगियुनि खे सोराखनि अंडर एस्टिमेट न कयो। दे वर ग्रेट सोर्स ऑफ द हेल्थ एंड एनर्जी आल्सो। सही, बहितरु बहितरु। ऐं घणा सारा घर हूंदा आहिनि जिते हर सहूलियत मुहैया हूंदी आहे, पर हुते हिकिड़ो साइड खां हिकिड़ो मट या नादी जेका हूंदी आहे उहा पियल हूंदी आहे। या मोस्टली असां ॾिसंदा आहियूं, हाणे इहो रवाजु घटिजी त वियो आहे, रस्ते ते ईंदे वेंदे किथे तव्हां रखाए छॾियो था मट या नादी, त इहो बि हिकिड़ो ॾाढो सुठो अमल आहे ईंदे वेंदे जे लाइ पाणीअ जी सहूलियत ऐं पाणी बि ॾाढो साफ़ु सुथिरो। त इहे जेके ॻाल्हियूं आहिनि इन्हनि खे बि पाण खे आम करणु खपे। जेको पंहिंजो पाड़ो आहे उन में जेकॾहिं असां कंहिं स्ट्रीट ते रखी छॾियूं था ईअं ठिकर जे थांवनि में पाणी, त इहो बि बहितरु रहंदो आहे। पंहिंजे माहौल खे जीअं त स्टार्टिंग में बि ॻाल्हि कयमि त पाण ई बहितरु बणाए सघूं था। रीहाइड्रेशन वायरल डिज़ीज़ खे हमेशह रोकींदो आहे, बुखार खे रोकींदो आहे ऐं ॿियनि बि एक्यूट डिज़ीज़िस खे, क्रॉनिक खे। इहो हिकिड़ो बहितरीनु कुदरती हिकिड़ो मेडिकल जो सम्झो त के अमल आहे। जी हा, बिल्कुलु। अच्छा, उन खां अलावा पाण ॻाल्हियुनि में कुझु ॻाल्हियूं ऐड कयूं, उन्हनि खे आउं चाहींदसि त थोरो वधीक असां एक्सप्लेन करियूं। जीअं तव्हां ॻाल्हि कई मेंटल डिसऑर्डर्स जी, डिप्रेशन जी तव्हां ॻाल्हि कई, त इहे प्रॉब्लम्स सियारे जी मुंद में तमामु घणा वधनि था ऐं ख़बर कोन पवंदी आहे इफ समवन इज़ प्रिटेंडिंग, उहो प्रिटेंड करे पियो पंहिंजो पाण त मां ठीकु आहियां ऐं घणो ॿुधाए पियो त मां बिल्कुलु ठीकु आहियां, ख़ुशि आहियां, त उन माण्हू ते बि शक ज़ाहिर कयो वेंदो आहे। असांखे ॿुधाईंदा आहिनि एक्सपर्ट्स, त पोइ उन माण्हू जो बि तव्हां तमामु घणो ख़्यालु रखो। ऐं जेके इहे मेंटल डिसऑर्डर्स थींदा आहिनि, घणा सारा हिन जा हिकिड़ा त अलॻि अलॻि हिकिड़ा फेज़िस आहिनि। त जेको बि माण्हू जंहिंमें तव्हां चेंजिंग ॾिसो पिया, उनजे बिहेवियर में चेंजिंग आहे, उथण वेहण में चेंजिंग आहे, ॻाल्हाइण में चेंजिंग आहे, त तव्हां उन पंहिंजे साथी जो, उन पंहिंजे फैमिली मेंबर जो तमामु घणो ख़्यालु कयो, पंहिंजे दोस्त जो तमामु घणो ख़्यालु कयो। सो इन हवाले सां थोरो इन द एंड तव्हां मैसेज ॾींदा, छाकाणि त टाइम असां वटि घटि आहे, हालांकि टॉपिक इहो बि वॾो आहे। बिल्कुलु मौसम जे बीमारियुनि में इहा जेका डिप्रेशन आहे या मूड डिसऑर्डर्स आहे, इहो बिल्कुलु रिसर्च थियल आहे ऐं सॼी दुनिया जा डॉक्टर्स इन खे मञनि था। ऐं असां वटि मेंटल हेल्थ जे सिलसिले में कुझु अहिड़ा कंसेप्ट आहिनि जिन खे क्लियर कजे ऐं उन्हनि जो हाणे सुठो इलाज थी। पर सियारे में एक्सरसाइज़, हलणु फिरणु, वक़्तु सिर सुम्हणु ऐं जंहिंखे असां साइकेड्रिन कलाक बि चवंदा आहियूं, हिकिड़ो कुदरत अंदरि में कलाक रखी छॾियो आहे, ऐं बैलेंस डाइट ऐं बैलेंस ज़िंदगी। हरां भरां तव्हां पंहिंजो पाण खे अहिड़ियुनि शयुनि में न इन्वॉल्व कयो जो कि तव्हांजे
वस खां ॿाहिरि हुजनि या लालच वारियूं शयूं हुजनि या हवस वारियूं शयूं हुजनि। बी सिंपल, अलाह ते भरोसो रखो, बी हम्बल। ऐं चवां थो इनकिसारी सां हलणु ऐं माण्हुनि सां मिली जुली हलणु, उन्हनि जे बराबरि हलणु तव्हांजी ज़िंदगी में ऐं तव्हांजी मेंटल हेल्थ खे असांजो जेको फैमिली स्ट्रक्चर आहे उहो अञा ताईं मौजूदु आहे। जिते बि फैमिली में माण्हू रहनि था, इहो रिसर्च साबित थी चुकी आहे त उते ज़हनी बीमारियूं एग्ज़ैक्टली इहा रिसर्च आहे, बिल्कुलु इहा रिसर्च आहे ऐं इन रिसर्च खे मूं बि पढ़ियो आहे। सो इन बाबति मां प्रोग्राम में पोयनि प्रोग्राम्स में ॻाल्हाए बि चुकी आहियां। वधीक चाहींदसि त ईंदड़ प्रोग्राम्स में इन ॻाल्हि ते असां वधीक डिस्कस कयूं। वेल सर, थैंक्स टू वुड बी हियर। ॾाढो सुठो तव्हांजो वैल्यूएबल मैसेज, तव्हांजी प्रेज़ेंस मां जीअं त स्टार्टिंग में ई चयो त वैल्यूएबल रहंदी आहे ऐं सुठियूं काराइतियूं ॻाल्हियूं असांजे व्यूअर्स ताईं पहुतियूं। इंशाअल्लाह ईंदड़ प्रोग्राम में पाण वरी हाज़िर हूंदासीं, को नओं टॉपिक, नवां महिमान ऐं पाण खोड़ सारियूं ॻाल्हियूं कंदासीं। हींअर मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदो इजाज़त, पंहिंजी दुआउनि में रखंदो यादि। अल्लाह वाहिद।